रतोदेरो रिपोर्ट आगा नई मकबर अबड़ो रतोदेरो लॻ वारिस ॾिनो माछी थाणे जे में ॻोठ पावड़ो जुणेजो में जुणेजा बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तां अॼु मंझंदि जो हथियार बंदनि गोलियूं हणी एएसआई बरकत जुणेजो खे क़तल करे फरार थी विया हुआ, जंहिं बाद हथियार बंद ॻोठ पावड़ो जुणेजो में मोर्चा बंद थी हिक ॿिए मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 18 साला धनी बख्श वल्द गुलाम मोहम्मद जुणेजो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में तालका अस्पताल रतोदेरो आंदो वियो, जिथे फर्स्ट एड ॾियण बाद वधीक इलाज लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त ज़ख़्मी थियल नौजवान मक़तूल एएसआई जो भाणेजो आहे। वाक़े जी ख़बर ते रतोदेरो में रहंदड़ ज़ख़्मी नौजवान जूं वारिस औरतूं मथे ते क़ुरान पाक खणी तालका अस्पताल रतोदेरो ॿाहिरां एहतिजाज कयो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।